अपडेट कंदासीं अवांखे। सिंध हुकूमत फौती कोटा ते 762 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया ज़राअत कॉलेज एजुकेशन रेवन्यू आए वेले खाते में फौती कोटा ते नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सभा सिंध जे 29 खातन में 762 फौती कोटा ते नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इन सिलसिले में चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सोहेब राजपूत जी सदारत में फौती कोटा ते अमल दरामद जे हवाले सां इजलास थियो आहे। उन इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, सेक्रेटरी सर्विसिज, सेक्रेटरी कानून, चेयरमैन एंटी करप्शन समेत मुख़्तलिफ़ खातन जा उनमें सेक्रेटरी जेके उहे शरीक हुआ। उन इजलास दौरान जेके 762 फौती कोटा जी नौकरियुनि जी जेका उहा मंज़ूरी ॾिनी वई आहे। उन्हनि में ज़रायत खाते जा 28, रेवेन्यू खाते जा 12, कॉलेज एजुकेशन जा 32 ऐं जंगली जीवत जा जेके उहे 11 केस जेके उहे मंज़ूर कया विया आहिनि। जॾहिं त सिहत खाते में 93, लाइफ में 11, बलजात खाते में 61, पॉपुलेशन वेलफेयर, स्कूल एजुकेशन, वर्क्स एंड सर्विसिज, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग समेत मजमूई तौर ते 700 खां वधीक जेके फौती कोटा ते नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त चीफ सेक्रेटरी सिंध जो चवणु आहे फौती कोटा ते 2018 खां वठी हिन वक़्त ताईं 13,000 सरकारी मुलाज़मनि जे वारसनि खे जेके उहे नौकरियूं ॾिनी वयूं आहिनि। इन सिलसिले में सोहेब राजपूत जो वधीक चवणु आहे फौती कोटा पॉलिसी खे जेको आहे उहो ॿीहर ॾिठो वञे। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।